सिर जो साम्हूं कोन के रिंद थिया रहनि थी मावरा दुनिया के हर फिकरात खां दुनिया के हर फिकरात खां उबा जे हर खतरात खां रिंद था रहनि थी मावरा सुल्तान रिंद के वॾी ॻाल्हि हूंदा सिंध जो शिकागो जी सूह आहे अर्जो साफ़ी आहे वज़ीर आला सिंध के साम्हूं सची चवण वारो जेकॾहिं साफ़ी आहे साफ़ी आहे मां सभु लफ़्ज़ ज़रूरु चवनि जी हिन मेड़ के मुख़्तसिर ख़िताब कयां साईं सदाई करी मथे सिंध सुका लतीफ़ तुझे साईं सदाई करी मथे सिंध सुकार दोस्त मिठा दिलदार आलम सब आबाद करी लतीफ़ा विच रोड ते 3 नंबर गाड़ी पंचर बिठिया उन के साइड कर 530 जो मालिक जेको भी आए वो गाड़ी जी मालिकी करे 530 मां जॾहिं बि पंहिंजी स्पीच जो पंहिंजी गुफ़्तगू जो आगाज़ कंदो आहियां वरी चवां थो लतीफ़ जी हिन सिटनि सां छाकाणि जेके भॻवान था चऊं जेके ख़ुदा था चऊं जेके गाड था चऊं जेके राम था चऊं हू सभु ॿोलियूं सम्झंदो आहे हू कंहिं ॿोलियुनि जो नस्लनि जो कबीलनि जो गुणमनि जो इलाइक़नि जो मोहताज न आहे तंहिं करे सिंधी माण्हू बिस्मिल्लाह लतीफ़ जे हिन सिटनि सां कंदा आहिनि साईं सदाई करी मथे सिंध सुकार दोस्त मिठा दिलदार आलम सब आबाद करी उन लतीफ़ जी नगरी हिन रुक रेलवे स्टेशन ते 86 वरे अॻ में जॾहिं रेल पहुती ऐं उन रेल में भगत कंवरराम जहिड़ो उहो महान किरदार उहा महान हस्ती उहा महान शख्सियत जेको पंहिंजी शायरी ज़रिए जेको पंहिंजे आवाज़ जे ज़रिए हिन धरतीअ ते हिन काइनात ते हिन ख़िते में उन भगवान उन राम उन ख़ुदा उन गाड जंहिं काइनात ख़लक़िया जंहिंजे लाइ सभु बराबरि आहिनि जेको ख़ालिक जेको मालिक जेको राम जेको भगवान जेको चाहे थो त हीअ धरती सुहिणी सेठी खुशहाल शानदार हुब कंदड़ ऐं मोहब्बतुनि सां भरपूर हुजे उन ख़ुदा भगवान ऐं राम जे पैगाम खे आम कंदे भगत कंवरराम हिन धरतीअ ते इंतिहा पसंदी खे ऊंचो ॾियण लाइ प्यार ऐं मोहब्बत जा गीत विखेरिया पंहिंजे सुर ऐं आवाज़ ज़रिए दुनिया खे पैगाम ॾिनो हीअ छा हीअ मसलक मज़हब रंग नस्ल अहमियत नथा रखनि तव्हां सभु आदम जी औलाद आहियो तव्हां सभु ख़ुदा जी तख़लीक़ आहियो भगवान जी राम जी तख़लीक़ आहियो पर हिकिड़ी सोच जेका ख़ुदा जी तख़लीक़ खे विराइण बि चाहे जेको खून बहाइण बि चाहे उन्हनि खे भगत कंवरराम जी इहा सोच इहा शायरी इहा तबलीग रास आई हिन रुख रेलवे स्टेशन ते भगत कंवरराम खे शहीद कयो 86 वरे गुज़री विया भगत कंवरराम अॼु बि सिंध आहे शादा आबादा ही मेला लॻल उन ते गुल विखरिया पिया वञनि उनखे इहा वारे अक़ीदत इस्लाम सां सलाम अक़ीदत पेश कयो वञे पर जन इंदिरा पसंदन जन दहशतगर्दन भगत कंवरराम खे जिस्मानी तौर ते मारे इहो सम्झूं त शायद हाणे अॻिते प्यार ऐं मोहबत भाईचारे जी ॻाल्हि न थींदी मां सम्झां थो थी वई सो पोयां सुर ऐं आवाज़ ॿुधनि था मां सम्झां थो सुर जो ॾींहुं अॼु आवाज़ जो ॾींहुं छाकाणि त अॼु असां उन शख़्सियत खे सलाम अक़ीदत पेश करण आया आहियूं जे सुरनि सां जे पंहिंजे प्यारे आवाज़ सां प्यार ऐं मोहबत जी ॻाल्हि थी अचो त भगत कंवरराम जे वर्सी जे मौक़े ते सुरनि ऐं आवाज़ जे ज़रिए प्यार मोहबत अख़ुवत ऐं भाईचारे जो दुनिया खे पैगाम ॾेई इहो चऊं